थोड़ो यकते थे विचार हां ये थोड़ो हां तो आखिरी कुल वाला तो पैसे लाए थोड़ा यकते ना पैसे है रे सब सही है बस मामूली यकते दी इतना सब सही है बराबर दिया पैसे करो आप से ना हां गवर्नमेंट जो कमाए तो सुधी करायो थोड़ो दे थोड़ा हां यार नमाज जनाजा नमाज जनाजा इन मय्यत जे लाइ पहिरीं तकबीर खां बाद में सना पढ़णी आहे ऐं ॿी तकबीर खां बाद में दूसरी पढ़णो आहे ॿी तकबीर खां बाद में नमाज जनाज़ा जी दुआ पर जेकॾहिं कंहिं माण्हू खे नमाज जनाज़ा जी दुआ यादि नाहे का बि दुआ रब्बना आतिना या इन खां अलावा ॿी का बि दुआ या अलहम्दु शरीफ़ बि दुआ जी नियत सां पढ़ी सघे थो। चौथी तकबीर खां बाद में हथ खोले ऐं उन खां बाद में सलाम सना अल्लाह ताला जे लाइ दुरूद नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुआ सवाब हाज़िर हिन मय्यत जे लाइ तव्हां सभिनी खे नियत करणी आहे पुठियां हिन इमाम जे अल्लाहु अकबर मुझा करीम आका करीम अलैहिस्सलाम जी उम्मत मरूम कता फरमा बिलखुसूस मुझा करीम इन कुलन जो सबाब सरकार दो आलम अलैहिस्सलाम जे वास्ते जलील सां मरहुमा मगफूरा के अता फरमाए या अल्लाह मरहुमा मगफूरा जा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमाए मुझा करीम दानिस्ता नादानिस्ता हुकूकुल्लाह मां या हुकूकुल इबाद मां जेके तुंहिंजा हक़ रहिजी विया हुजनि तुंहिंजे बाननि जा हक़ रहिजी विया हुजनि मुझा करीम पंहिंजे हबीबन करीमन अलैहिस्सलाम जे वास्ते जलील सां माफ़ फरमाए मुझा अल्लाह हुज़ूर अलैहिस्सलाम जे वास्ते जलील सां मरूम के माफ़ फरमाए क़बर जे सवालन में आसानी पैदा फरमाए क़बर के जन्नत के बागन में जा बाग फरमाए मुझा अल्लाह आका करीम अलैहिस्सलाम जे वास्ते जलील सां मरहुमा जी क़बर जे मथां किरूड़ा रहमतूं नाज़िल फरमाए असां जो दुआऊं मरहुमीन जे हक़ में क़बूल मंज़ूर फरमाए या रब्बे बिल मुस्तफ़ा बल्ली मक़ासिदना वफ़िर लना मा मदा या वासिल करमी इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिक।